कंडन जिया से जहयाती। पहजा पल में मट जीवनन था, रिश्ता नाता कट जीवनन था। प्यार जे कंधते आहे काती, कंडन जिया से जहयाती। रानी जी है, बहादुर घर में आया है, मानिए बंदोबस्त। न चाचा, मानी तलब न है। तो पोइ ठीक है रानी, चाय ठाहे वठ। हाज़ुर बाबा वॾा, तव्हां वेहो त मां हाणे ई हाणे चांहि ठाहे खणी थी अचां। अब बहादुर मां ॿुधा थो सघां, मां अंदरि वञी थोरो चेल ॾिठां। छो आयो आहीं बहादुर? कि घर मां लोधे कढी हाणे वठण आयो आहीं? न ससुई, मां तोखे वठण न आहियां, मां त तोखे परचाइण आयो। तोखे मां वठी तॾहिं ईंदुसि जॾहिं ससुई तूं मूंखे माफ़ कंदी। अॼु मूंखे तां वठी थी, सुभाणे हाजी शरीफ वरी तुंहिंजा कन भरींदो, वरी मूंखे घर मां कढी छॾींदे। न ससुई न, मां मञा थो त मूं ग़लती कई हुई, पर हाणे ईअं कोन थी। कहिड़ी पक आहे बहादुर ख़ान, जॾहिं भरोसो टुटी पवंदो आहे न, इंसान भी टुटी पवंदो आहे। ऐं मां त अंदर में बोर बोर थी वई आहियां। ऐं हाणे मुंहिंजे जिस्म में नओ ज़ख़म सहण जी ताक़त नाहे। तोखे कहिड़ी ख़बर ससुई त हिन बहादुर जो हाल कहिड़ो आहे? तोखां सवाइ हाणे मां जी भी कोन सघंदुसि। खुदा जे वास्ते बहादुर, खुदा जे वास्ते मूंखे हाणे जीअण ॾे। हाणे मां तुंहिंजी ॻाल्हियुनि में न ईंदसि। छा तूं मूंखे माफ़ न कंदी? छा तूं इहो चाहीं थी त मां तड़पी तड़पी मरी वञा? अल्लाह न करे बहादुर, अल्लाह साईं तोखे वॾी ज़िंदगी ॾे। कहिड़े कम जी इहा ज़िंदगी जंहिंमें ससु तुंहिंजो प्यार न अचे? ऐं कहिड़े कम जी ही हयाती जेका कंडन जी सेज बणिजी गुज़रे? तूं देर करे छॾी, इहो सभु तोखे पहिरियां सोचणु घुरजंदो। ससु जेकॾहिं चाहीं थी त ही बहादुर ज़िंदा रहे त पोइ तोखे मूंसां गॾु हलणो पवंदो। जेकॾहिं न हलंदी त पोइ मुंहिंजी लाश ते बि न अचे। न अचे मुंहिंजे लाश ते। चाची हाथ वींदे वींदे भी मुझे याद छनी वयो। पर तो
तोदा बहादुर खे वञण छो ॾिनो? वींदे वींदे चई वियो त मुंहिंजे लाश ते बि न अचिजांइ। छा? वजीर बंगुल खान हार मनी चुको थी, उनके खबर पइजी वई है रेशम केड़ी ताकतवर माई है। हाणे छा थींदो वजीर? मां या ज़मीन हाणे मेरा सिन का की कथिया? मुझन साईं चनेसर वारन पे ॾाढा वस कया, पर उन्हनि जी बि दाल कान करियई। हाणे ॾिस त मां छा थो कयां। तू छा कंदे? मुर्शिद मुझन साईं वज़ीर जो लोडो कंध ते गोडो, हाणे उन रेशम खे उफट मारींदुसि। डाणू डाण तो में तेरी थूम आए जो रेशम के मारींदे? खुराए को कंधार मुर्स रेशम लौंग के खबर पवे मुझन जूं मौजूं पोड़ीन या लोड़ीन। ईअं ई कंदुसि मुर्शिद साईं, शहरी शूटर घुराईंदुसि जेकी मुंहं मां बि न घुसनि, पोइ ॾींदुसि रेशम खे कंध ते गोडो। ना वजीर, शहरी छोकरा इते कामयाब न थींदा। अगे मु शहर मां गुंडा घुराया हुआ, पर वो कुत्तन खे ॾिसी भॼी विया। बेले या कंधार घुराए। हा मुझन साईं, बेले में हिकिड़ो मुंहिंजो यार आहे, वञा थो उन ॾे कयांसि तो मिर्च। हा वजीर, इएं कर, वो कल्याण कर। ठीक है मुझन साईं। हुकुम कर सूबेदार सरवर, अॼु कीअं हिते अचण थियो? सिकंदर साहब, मां राणा साहब जी हिदायतुनि ते हिते आयो आहियां। छा मुंहिंजी बदली जो ऑर्डर खणी आयो आहीं? न सिकंदर साहब, मां वॾेरी रेशम जी केस जी इन्वेस्टिगेशन कंदुसि। अॼु खां पोइ हिन केस खां तव्हां अलॻि आहियो। सुठो थियो जान छुटी। उहे बि मूंखे वॾेरनि जा केस गोर कंदा हुआ। वॾेरा पैसा ॾियनि कोन, रुगो वतन हुकुम हलाईंदा। सिकंदर साहब, महिरबानी करे मूंखे रेशम जे केस जी फाइल ॾियो। अचे ही वट फाइल। ॾिसां त हाणे तूं हिननि वॾेरनि सां कीअं थो बोली। सिकंदर साहब, तारीख़ गवाह आहे त पुलिस प्राइम मिनिस्टर खे बि कटड़े में आंदो आहे। उहो इंस्पेक्टर बि पुलिस स्टेशन जो ऑफिसर हूंदो, जीअं तव्हां आहियो ऐं मां आहियां। ॾिसंदासीं त तूं कीअं थो बंगुल खे लाकअप करीं। मां मसइलो हल कंदुसि, पोइ कंहिंखे लाकअप कयां या न। बंगुल खान इन सूबेदार सिकंदर खे ॾिसां त मुंहिंजे पुट ते टिंडड़ी थी चढ़ंदई। बुखियो अथई, बुखियो पैसनि जो अथई, यार अथई, पैसा ॾेखारिस अथई, ॿई अथई खणी विझंदो पैसा। अहिड़ो छितो आहे। कंधार नबू, तोखे त ख़बर आहे बंगुल खान के पैसे जी का परवाह कान्हे का। पर यार ॻाल्हि त ॿुध, पाण सूबेदार सिकंदर खे कैसे ताईं पैसा ॾींदो रहंदुसि? तूं कुझु का टल सोच, इन मसइले जो को हल कढ, न त इहो तो वारो पुट चनेसर खान कोन पचंदी। वैसे हर मसइले जो हल आहे फ़ैसिलो। इहा माई कुॾे थी काबू खान जे आधार ते। वो हला चङी कंदुसि। फ़ैसिलो करे वञ मुजन खान सां। असांजो नालो विच में छा जे लाइ थो वठे? न त वॾो कंद थींदुसि। ऐं काबू खान मिलई त हुनखे सम्झाए छॾजांइ त असांखे विच में न आणे, न त वॾो कंद थींदुसि। रस बंगुल खान वञी तो खड़काया रहिस काबू खान खे, चवांसि थो त साईं असांजो नालो न वठ असांजो नालो। जे पुट ते टिंडड़ियूं चढ़ियूं त पोइ लहंदी कान खे। ऐं हा, मुजन खे चवंदुसि त इन सूबेदार सिकंदर जूं वागूं झले, न त इन सूबेदार सिकंदर खे ॾींदुसि हिकिड़ो लामारो, ख़बर पइजी वेंदुसि त खणे 200 आहे। जॾहिं हे बंगुल खान जा वॾा वॾा हथ हुनजी गीचे में पिया न, साह न पोड़े कढण खां सवा कोन छॾींदोसांसि।
कमदार हाँ मुंहिंजी सुठी सलाह वठ त वञी चनेसर खान खे सम्झा न त इहो पुलिस जे हथां फुल फ्राई थी वेंदी पोइ वेठंदे रोवंदो उड़ंदे इहा मुंहिंजी सुठी सलाह अथई हाज़िर चाचा हाज़िर सम्झायांसि थो। चनेसर असांजी जंग सिधी सही पुलिस सां आहे छो त सूबेदार सिकंदर तुंहिंजे पोड़े पीउ खे लाकुम करे पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे। हाणे मां ॿुधाईंदुसि इन सूबेदार सिकंदर खे त गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी गोली। गुलज़ार तूं हाणे वेही ॾिस जाए मेरा सूबेदार सिकंदर जूं कीअं तो मां खंथरू खड़ा संगत जांच कयो त इहो सूबेदार सिकंदर ॻोठ कॾे थो वञे ऐं जॾहिं बि वञे इनखे खंबी मूं वटि खणी अचो। न गुलज़ार न इहो कमु हिन हथनि सां कंदुमि हिननि हथनि सां हिन सूबेदार सिकंदर खे अहिड़ो सटो ॾींदुमि वरी ज़िंदगी में असांजे साम्हूं न ईंदो। असां सूबेदार जी जांच कंदासीं ऐं जे पुल में आयो त पोइ तोखे फोन कंदासीं। जड़ा तूं पंहिंजी कचे वारी संगत खे चई छॾ पुलिस बि असांखे वॾो तंग कयो आहे इन्हनि बि असांखे बेज़ार कयो आहे। संगत जहिड़ी महिल सूबेदार सिकंदर खे अकेलो ॾिसो मूंखे सिर्फ़ हिकु चकर फोन कजो ॾेखारिया सूबेदार सिकंदर खे काक जा वण ओ त चनेसर जी चाल चङनि भलनि जूं वायूं पताल करे छॾींदी आहे। ॻाल्हि रुॻो सूबेदार सिकंदर जी न आहे लोंग पुलिस बि कुझु न कयो असांजा दुश्मन सरियाम ईअं घुमंदा वतन ऐं सूबेदार सिकंदर उन्हनि खे गिरफ़्तारी नथो करे। रेशम जेकॾहिं सूबेदार सिकंदर सचो थिए न सभु कुझु थियो वञे। सूबेदार सिकंदर पैसा खाए वेठो आहे उन्हनि खे छा चवंदो? लोंग असांजी बि सुठी पहुच आहे मूं राणा साहब सां बि फोन ते ॻाल्हायो हो रिस काबू खान बि सूबाई वज़ीर सां ॻाल्हायो हो पर पोइ बि कुझु नथो थिए। ॻाल्हि रुॻो सूबेदार सिकंदर जी न आहे लोंग हिते सिपाही खां वठी एसपी ताईं सभु सूबेदार सिकंदर थियो वेठा आहिनि। असांजो दाद फिराद नथो थिए त ग़रीबनि जो छा थींदो? ईअं न आहे रेशम ॻाल्हि मथे ताईं वई आहे दाद फरियाद ज़रूर थींदो सभु हिकु जहिड़ा न आहिनि चंद माण्हू सूबेदार सिकंदर जहिड़ा भला हिकिड़े सूबेदार सिकंदर जे करे तूं सभु मिलाईं छो थी चवीं? ॾिसूं छा थो थिए बाक़ी मूंखे लॻे थो त कुझु बि कोन कंदा। ज़रूर कुझु न कुझु थींदो तूं ॾिस जाए वेठी तने सूबेदार सिकंदर जो कहिड़ो हशर थो थिए। अलाह असां सां इंसाफ़ कंदो इहो मारियो मुजन ज़मीन करे करे मरी वेंदो हरियो अलाह कंदो त क़बर बि जाइ न ॾींदसि। हा रेशम मौत बरहक आहे पर दुश्मन जे कफन में शक आहे। भवंदई मंगोल ऐं चनेसर अॼुकल्ह ॻोठ में वरी ॾियारी हणंदा था वञनि चवनि था त रेस काबू खान विच में न अचे न त सोढा प्रभु तो कोन थी त सखड़ी कुनी ऐं उभा में खणो इहो बंगुल मिड़े पियो बात तो हाणे बाक़ी न बंगुल ऐं मुजन जो त मूं पक्को बंदोबस्त करे छॾियो आहे। अस्सलाम वालेकुम काबू खान। वालेकुम अस्सलाम। बढ़िया आहे सूबेदार ॿियो हाल वैसे मुंहिंजो नालो सूबेदार सरवर आहे ऐं सरकार अव्हां जी शिकायत जो सख़्त नोटिस वरितो आहे ऐं वॾेरी रेशम जो केस सूबेदार सिकंदर खां वापसि वठी ऐं मूंखे जांच ऑफिसर मुक़ररु कयो वियो आहे ऐं मां अव्हां खे यकीन थो ॾियारियां त वॾेरी रेशम सां इंसाफ़ थींदो। मिस्टर सरवर साहब मां तव्हांखे सुञाणा थो मूंखे तव्हांजी दिलेरी ऐं बहादुरी ते पूरो यकीन आहे ऐं मां तव्हां मां बहितरी जी उमेद रखां थो। रेशम मूंखे अव्हां 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियो इंशाअल्लाह सभु ॾुहारी इहे लोही सिखनि जे पुठियां हूंदा। सरवर साहब चनेसर ऐं गुलज़ार जी गिरफ़्तारीअ सां ही मसइलो हल कोन थींदो छो त उहे ॿई बंगुल ऐं मुजन जे लाइ ॾोह था कनि पर असांजा त असुल ॾोहारी हीर मुजन ऐं बंगुल आहे। सिर्फ़ 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियो पोइ ॾिसो त ही सूबेदार सरवर छा थो करे। ठीकु आहे सूबेदार साहब। चङो रेस हाणे मां हलां थो। चङो हला भाई। हाशिम बाबा वॾो या दा बहादुर आया हा मुंहिंजो मतिलबु आहे त बाबा वॾो दा बहादुर खे वठी आयो हो। बहादुर छो आयो हिते असांखे ॾाढा मुड़सी ॾेखारण आयो छा?
हाशिम अदा बहादुर त ससुई खां माफ़ी वठण आयो हो। मना त मथे मां तिड निकिरी हुयसि। पहिरियां त ॾाढियूं फड़कियूं पियो हणे। हाशिम अदा बहादुर ॾाढो शर्मसार हो ऐं चवे पियो त मूंखां वॾी ग़लती थी वई ऐं पंहिंजी ग़लतीअ ते ॾाढो पशेमान हो। भला इहो त ॿुधाए ससुई छा चयसि? ससुईअ त चयसि त मां धीअ पले खान जी आहियां पर मूंखे पालियो चाचा हाशिम आहे। जीअं हाणे चाचा वारनि जो फैसलो हूंदो मां उहो ई कंदसि। राणी अदा वॾो छा थो चए? बाबा वॾो वीचारो छा चवंदो, हू त वञी कमरे में सुम्ही रहियो। हाणे ॻाल्हि तव्हां ते आई आहे त तव्हां हाणे छा था फैसलो कयो? राणी बहादुर पहिरियां त ससी जे सिर जी ज़मानत ॾे ऐं विच में कांबू खान अचे। हुन खां पोइ ससी हुनखे माफ़ थी करे त मूंखे को बि एतराज़ कोन्हे। हाशिम इहो त तो ॾाढो सुठो फैसलो कयो आहे। चङो हाणे चङो उथ चांहि करे पिया। सुठा ई वणंदो कॾहिं कोन को ठाह थींदो। हल हाणे हल। खबरदार मुझे न तू पुलिस जे घेरे में आई ऐं का बेड़ी हरकत न कजाए मता गोली जो निशानो बची वनी। तोखे जुरत की थी मुझे बंगले में दाखिल थियण जी? जेकॾहिं जान प्यारी अथई न चुप करे हलियो वञ त मुंहिंजा मुरीद मुंहिंजा खादिम तुंहिंजो साहब बि वेंदा। जुरत जो निशान आहे सिंध पुलिस, मज़लूमन जो शान आहे सिंध पुलिस, गुनाहगारन जो अंजाम आहे सिंध पुलिस। उहे ॾींहं खाई में पीर मुजन साईं तुंहिंजे जाइज़ ऐं नाजाइज़ हर ज़ुल्म खे रब जी रज़ा समझंदा हुआ। तूं पछताईंदे मुंहिंजी हिकु फोन ते तुंहिंजी वर्दी लही वेंदी ऐं मुंहिंजे हिक ई इशारे ते तुंहिंजी सिसी लही वेंदी। पीर मुजन साईं इज्जत सां अॻियां थी हल न त घणा तरीक़ा मूंखे अचनि था। मां तोखे ॾिसी रहंदुसि। हाणे ॾिसी वठ पीर मुजन साईं वरी कुदरत वारो मौक़ो ॾेई हलाए न। हल अॻियां थी हल। अस्सलाम वालेकुम। पेसन के सलामड़ो थियो। हाणे कलामड़ो थी असांजा वॾा ॻाइण हा गाई तव्हांजे वणनि मां गेरा उॾामी वञनि। पुराणियूं जिथे डांस कनि 3 साल उते फसुर कोन थिए उन जे बुनियाद मां कबूतर ॻाइणो आहे ऐं ॻाए ॻाए रुगो नोट पियो थो कमाए। हाणे हिन पेसनि खे मां हिकिड़ो कलामड़ो ॿुधायां। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात पचियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात पचियो पियो आहे। पेसनि खे सलाम थियो कलामड़ो बि थियो। अधी बसरा कान्हे इहा 2-3 ॾींहं ॿाहिरि रही त 3000 हींअर कमाया अथमि। अञा 4 महीना न आई त अञा पैसा अञा घणा कमाईंदुसि। हिन पैसनि सां कंदुसि शादड़ी पोइ थींदी खाना आबादी। असुल ॻाल्हि पुट थी वई आऊं आया छड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर कुटकू। हाणे ओ मोड़ बधंदुसि आहे मेहंदी लॻंदी मोड़ बधंदुसि आहे मेहंदी लॻंदी अला। ए पेसड़ा वे हाणे हेठां लिकायां जीअं केरु ॾिसे न। हाय हाय ओ मोड़ बधंदुसि आहे मेहंदी लॻंदी अला मोड़ बधंदुसि आहे मेहंदी लॻंदी हथनि खे मोड़ बधंदुसि मथनि खे मेहंदी लॻंदी हथनि खे। हाणे हाणे कबूतर हले थो केॾी महिल हिन कपर के न कुटबो। कबूतर वयो हाणे ॻाल्हि ॿुध मुंहिंजी। पैसा खणी अचो त हली इम्तियाज़ मंगलार में बिरयानी VIP खारायां। ओ मुझो खटी आयो केरता ओ जमालो ओ मुझो पिनी आयो वारमा ओ जमालो ओ जमालो। अरे भागा चुप करे। उन डी घर जे खर्च जा पैसा ने कबूतर न देना। अज हिसाब बराबर थी
कैसे खबर न पाड़ा ही पवंदस जॾहिं पैसा न ॾिसंदो बंगलो खान तव्हां परेशान न थियो जेसि ताईं इहो सूबेदार सिकंदर तव्हांजे हथ में आहे न त मौजन साईं जे तव्हां नालो केरु कोन वठंदो छो त सिकंदर सूबेदार खे पैसा खपनि ऐं पैसनि जी हाणे कमी कान्हे का वैसे बंगलो खान मूंखे बि गिरफ़्तार कयो ई न छॾे ॾिनई न पापा पैसनि में वॾी ताक़त आहे वॾी कमदार नबू ॿुधो आहे त रेस काबू खान होम मिनिस्टर सां ॻाल्हायो आहे यार वॾी ॻाल्हि थी वई रेस मुझे गिरफ्तार दियो छा मुजन गिरफ्तार थियो अरे छोरा तू हरू भरू तो विफली भंग त कान पी थी मुजन खान खे कॾहिं बि सिकंदर गिरफ्तार न कंदो रेस मुजन साईं खे सूबेदार सिकंदर गिरफ्तार न आहे कयो रेस का ॿाहिरी पुलिस आई अलाए किथां आई रेस खे खयूं हली वई का ॿी पुलिस आई अरे छोरा सच्ची तो चाहिए ये मतलब असांखे ॾे जारी रुको तूं कमदार मूंखे कसम अची मस्जिद जो सॼे तर में हुल पियो हले रेस मुजन गिरफ्तार थी वियो आहे बाबा मां पाण सोचां थो त 2-3 ॾींहं रेस खे मोकल वठी ॻोठ प्यारे ते हलियो वञा न त मुफ़्त में मरी वेंदुमि ॾिठी कमदार न पू काबू खान त ऋण ॿारे ॾिनो आहे जे मुजन खान गिरफ्तार थी सघे थो पोइ त मूंखे बि काठ में विझी सघनि था मां त सोचां थो त मां 2-3 ॾींहं काॾे डारो करे वञा जो माहौल को ठरे त पोइ मोटी अचां बंगलो खान तव्हां पाणी खे 2-3 ॾींहं जा त कचे वारियो न केची हलिया वञो छा त कराची 2 ॾींहं हलिया वञो पोइ जीअं माहौल ठहे न पोइ मोटी अचिजो मुंहिंजो फिक्र न कयो असां कॾहिं काठ में न कॾहिं रेल में न कॾहिं जेल में न कॾहिं किथे हला मालिका ठीकु आहे नबू कमदार आप घणा ॾींहं हिते मथो हणी हणी तंग थी पियो आहे वञा थो कराची डिफेंस वारे बंगले में वञी ॾाढा आराम कया को चकर बकर ॾिया पोइ वरी 10-15 ॾींहंनि खां मोटी ईंदासीं जेतर माहौल बि ठरी पवे बस साईं तव्हां ॾाढो ॾाढो ॿियो